जी नाज़रीन, कड़ियो गंवर भरिसां गुज़िरियल ॾींहुं महबूब नौजवान महबूब सेतो रिक्शा ड्राइवर जो इंतिहाई हिकिड़े ज़ालिमानी तरीक़े सां क़तल थी वियो आहे। असां उन जी तॾे ते ॻोठ नज़ीर अहमद सेतो में मौजूदु आहियूं ऐं अचो वारसनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। साईं, असां इहो चवंदासीं त असां सां ही वॾी नाजाइज़ी थी आहे, ज़ुल्म थियो आहे। असांजो नौजवान जेको बेक़सूर ऐं कंहिं बि समाजी बुराई सां हुनजो तलक कोन हो, न नशाई न का उन में अहिड़ी का ॻाल्हि चइजे न हुई। राति जे वक़्तु 10 बजे उन वटि के चंद माण्हू आया आहिनि त असांखे फ़िलाणी जाइ ते शादी में छॾे अचु। उन शादी जे रस्ते जी बि उनखे मालूम न हुई। हुन वञी कंहिं दुकानदार खां पुछियो आहे, दादा ही नुंदाणीनि जी जेका शादी आहे चोर नालीअ ते, इन जो रस्तो किथां थो वञे? त हुन पुछियो तोखे दावत आहे? त उनखे केबिन वारे खे इहा वरंदी ॾिनी त मूंखे का बि दावत कोन्हे, पर मूंखे ही किरायो लॻो आहे, इहो आउं माण्हू छॾणु वञा थो। उन्हनि माण्हुनि खे गाॾी में रिक्शा में सवार करे शादी जे तरफ़ रवानो थियो। उन खां पोइ सॼी राति गुज़री वई, ही वापसि घर कोन आयो। सुबुह जो 9 बजे असांखे इतला मिलियो त असांजे ॻोठ खां 2 किलोमीटर उत्तर तरफ़ बाघली मोरीअ ते उनजो लाश पियो आहे। पोइ चङा माण्हू ऐं पुलिस जेको साण करे असीं उते जेॾीमहिल पहुतासीं, उन रत जो असां वञी ॾिठो त उहो रत जो पेरो असां खयो जेको हिकिड़ी बिल्कुलु लीकेज जी सूरत में वञी 2 किलोमीटर 2.5 हली उन जाइ ते रत पहुतो जिते शादी जी तक़रीबात थी हुई। उहा शादी नूंदाणियुनि जी हुई। वज़ीर आला सिंध खे असां इहा अपील करियूं था, IG सिंध खे असीं अपील करियूं था, SP बदीन खे असांजी इहा अपील आहे, हाई कोर्ट सिंध खे अपील असीं करियूं था, वज़ीर अज़म पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे असीं इहा पुरज़ोर अपील करियूं था त ख़ुदारा असां ग़रीबनि सां ही ज़ुल्म थियो आहे, असांजी क़ानूनी मदद कई वेंदी आहे। जेके बि इन में मुलविस जवाबदार हुजनि उन्हनि खे क़ानूनी गिरफ़्त में आणे उन्हनि खे कैफ़े किरदार ताईं पहुचायो वञे। ऐं तव्हां वारसनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हाणे हिन जो वारसनि जो मुतालबो इहो आहे चीफ जस्टिस ऐं पाकिस्तान जे इलाक़ क़ानूनी अख़्तियारियुनि खां त साणनि फ़ौरन इंसाफ़ कयो वञे। नाज़ मिठू, सिंध TV न्यूज़, कड़ियो गंवर।